ततीय में घड़ों का भरे थी पई, थरी सूह चमका करे थी पई। इहो कांद कहिड़ो इन्हीअ खे ॾिसूं, सुहागिण त बह बरे थी पई। करायूं गिचीअ में विझी कांध खे, ॾिसी विझ वींगस डरे थी पई। उठे जी हवा में खया मोर पर, डुकी दे लहर हर ठरे थी पई। सखीअ खे ॾिजे साह घोरे अयाज़, सखीअ खे ॾिजे साह घोरे अयाज़। मगर छा कजे जो परे थी पई। कड़ियो गंवर जी घण रुखी शख्सियत मरहूम मिठो ख़ान मेहरी जी ज़िंदगी जे यादनि ते मुश्तमिल किताब खाहोड़ेन खणी साजर ॿधा संदरा, जंहिंजी महूरती तक़रीबी प्रोग्राम कड़ियो गंवर जे अलज़ोहेब हाल में संदसि पहिरीं वरसीअ जे मौक़े ते मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि अॻूणो सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू हो। जॾहिं त संदसि वरसी जी तक़रीब प्रोग्राम में सॼी सिंध मां आयल अदीब, लेखक, दानश्वरनि, शाइरनि ऐं मिठो मेहरी सां प्यार कंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। संदसि ज़िंदगीअ जे यादनि ते मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते लिखियलु किताब खाहोड़िन खणी साजर ॿधा संदरा जो मिठो मेहरी यादगार कमेटी जे कन्वेनर GM मेहरी ऐं महिमान ख़ासि मोहम्मद इस्माइल राहू ऐं ॿियनि पारां फिज़िकली ऐं डिजिटल महूरत कयो वियो। महूरत बाद मिठो मेहरी जी ज़िंदगी बाबति लिखियलु किताब खे गूगल ते मिठो मेहरी जे नाले सां सर्च करे पढ़ी सघिजे थो। मिठो मेहरी खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे मोहम्मद इस्माइल राहू, मोहम्मद असलम राहू, नुसरत जैफ़री, सीनियर सहाफ़ी यूनस बक्कारी, शायर आकाश टिखड़ाई, कामरेड विष्णोमल महेश्वरी, अमीर आज़ाद पंवर, प्रोफेसर अब्दुल्ला मल्हा, प्रोफेसर तुफ़ैल चांडियो, ख़लील कुंभर, वीरची कोहली ऐं ॿियनि चयो त मिठो मेहरी जी ज़िंदगी घण रुखी ज़िंदगी हुई। हू हिकु ई वक़्तु केतिरनि ई सलाहियतनि जो मालिक हो। हिन पंहिंजी अमली ज़िंदगी जी शुरूआति शहीद फाज़ुल राहू ऐं रसूल बख़्श पलेजियो जी यूनिवर्सिटी मां तरबियत हासिल करे शुरू कई। हू कामरेड थी MRD तहरीक में सरेआम कोड़ा खाए थो, कंहिं आला सतह जे प्रोग्राम में कंपेयर करे मुल्क जे आला शख़्सियतनि जे प्रोग्राम में कंपेयरिंग करे थो। उन दौरान माण्हुनि में जोश ऐं जज़्बो हौसलो पैदा करण ख़ातिर शाह लतीफ़, सचल सरमस्त, सामी, हाफ़िज़ निज़ामाणी, शेख अयाज़, सरवेज सिजावली समेत ॿियनि इनक़लाबी शाइरनि खे इंतिहाई मिठड़े ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में झूंगारे माण्हुनि में पंहिंजो अलॻि मक़ाम ठाहियो। मिठो मेहरी हिकु ज़मींदार हुजण जे बावजूदु हिन रोडनि, रस्तनि, ॿनियुनि ॿारनि में कमु कंदड़ मिस्कीन ऐं माण्हुनि सां नीह निभायो, उन्हनि खे पंहिंजे गले लॻायो। ख़लील कुंभर त इहो बि चयो त मिठो मेहरी जेका सियासी जदोजहद कई इहा हुई त प्रुखो कोल्हीअ जो पुटु पढ़ी DC थी उन कुर्सी ते वेहे, न कि कंहिं वॾेरे जो पुटु वेहे। हिन जी ज़िंदगी हमेशह मज़ाह सां भरियल हुई। हज़ारे ग़मनि जे बावजूदु हू कॾहिं बि ग़मगीन ऐं मायूस न थियो। हिन हमेशह मिस्कीन माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं पखेड़ियूं ऐं साम्राजी कुवतनि सां मज़ाहमत करणु संदसि नस नस में शामिल हुई। जेतोणीकि मिठो मेहरीअ जे असां में मौजूदु न आहे, पर संदसि बहितरीन किरदार, इंसान दोस्ती ऐं पंहिंजे वतन ऐं उन्हनि जे माण्हुनि लाइ ॾिनल सियासी कुर्बानियूं हमेशह यादि रहंदियूं। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।